अल्लाहु अकबर। मैं पंजे खैरपुर जो मिसाल तो ॾियणु चाहियां। उलरा शहर वा तकरीबन 1965 वारे बोर्ड में जॾहिं घर रही विया हर शे हली वई उन टाइम ते उन तो जेकरे बुजुर्ग वडड़े अशी दाढ़ी वारे शख्स बुधायो 1965 वारे बोर्ड में माल लुड़ी विया सामान घर लुड़ी विया पर कब्रिस्तान वटो एकड़ो जनाज़ो बाहर निकरी बीठो जेको लुड़े न पियो। जनाज़ो असां बेड़िन ते चढ़ी करे जैं टाइम ते जनाज़े के बेड़ीअ में रखियो से जिने हथ जो हया से पैर काडो मुंडी काडो जैं पासे दो मुंडी हुई जिए जो असां वो मोड़ो खोलियो से ॾिठो त औरत जो जनाज़ो आ पर चोॾीअ जे चंड वांगुरु चमके। औरत जो जनाज़ो आ खुशबू या असा हैरान थी वियासे। असांजे गोठ जो कब्रिस्तान आए भी असांजे गोठ जी औरत बाहरों जी भी आए भी असांजे गोठ जी औरत बाहरों जी भी नाए पर असां कोई भी को न पो सुञाणे से। असां जो पोड़ो जेको बोर्ड जे करे बे गोठ में छॾे आयासे पानी जे तकलीफ जे करे बे गोठ में छॾे आयासे उन वडड़े के जे टाइम ते खणी आयासे चोसे ॾाढा तू सुञाण असां त कोन था सुञाणो आए भी पंहिंजे गोठ जो कब्रिस्तान समझ में तो अचे त आहे भी माई असांजे गोठ जी जिए जो कुराड़े नजर कई तिए जनाज़े के चिंबड़ी वियो जनाज़े के चिंबड़ी करे रोए पियो सुडका पो भरे असां सोचो से त न पोड़े सुञाती आ तरे ते बेचारो रोए तो पुछा कैसे से दादा छाजे करे तो रोए के जो जनाज़ो आ रोई करे चवे तो मुझे घरवारी जो जनाज़ो आ मुझे दादा तुझी घरवारी के त 40-50 साल गुजरी विया तुझे घरवारी के त 40-50 साल गुजरी विया 45 सालन को मथे तुझे घरवारी के फौत ते थी विया न पर है त कफन भी सलामत आ जिस्म भी सलामत। अल्लाह से नेक सालन बानन जे लाए कब्र के चई छड़ींदो आ त न जिस्म के हथ लाहे से न कफन के। ज़मीं मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। अगर एकड़ो मोट वीडियो आयो 22 सालन जो हाफिज 22 सालन जो को हाफिजा 17-18 साल फोत ते थियास पोइ जो कब्र जो खुली माण्हू मथों पाता सुभान अल्लाह चोॾीअ जे चंड वांगुरु चिमके थो ईअं खिलंदो थो वञे ॼणो कंहिंसां कचहरी थो करे ॼणो कंहिंसां कचहरी थो करे एडी खुशबू हर को हुन जे वरी हुनखे हणी वरी पंहिंजे मुंहं खे हणे चवे थो तूं सिधो थी अॼु बि साॻो मां रब अल्लाहु अकबर पोड़ो वेचारो चिंबड़ी पियो दादा बुधा त सही तुझे घरवारी जो अमल केड़ो हो तुझी घरवारी हाफिजानी भी कोन हुई तुझी घरवारी आलम्यानी भी कोन हुई तुझी घरवारी हाजानी भी कोन हुई बाकी बुधा त सही तुझे घरवारी जो केड़ो अमल हो 40-50 साल गुजरी विया न जो कफन भी सलामत आ जिस्म भी सलामत आ न त हे मास जीत खाई न दे मास जीत लटा मालिक लाहे वेंदा मासु खजी विंदो का शे न बचंदी हे हणा वट सट घड़ीअ ते लाया बाकी कब्र में पहुंचंदा ते कुछ बचंदो न पर जेकॾहिं हिन सां सच्चो इश्क थी इंशाअल्लाह तुझी का भी शे मेरी नथी आवा जेकॾहिं हिन यार सां तुझो इश्क सच्चो आ त इंशाअल्लाह तुझी काई शे मेरी न थींदी तू सच्चो इश्क रख त सही ना हाने ये सब इता कड़ो नेट फेसबुक ते दिसो ता पिया अली गुल न ठो मतलब छोरन ने खारे हो
अमेरिका में सजो शहर तबाह बर्बाद थियो पलाल तो सड़ंदे डिठो से काठियूं तो सड़ंदे डिठियूं से पर भीम पलाल वांगुर सड़न इन जो नालो रब ना भीम पोसाड़े सीमट पोसाड़े लो पोसाड़े चई तो जडे मां कावड़ में इंदो आ त पो सब मुझे ला कख काना थी वेंदा ओ जेके जहाज पानी पा भरे अचन जहाजन वारो पानी पेट्रोल पो थी वधी इल्ला बदश रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ डाडी सख्त आ मां जेको तो के मिसाल तो देणो चाया उन मिसाल के याद कजाए सजो शहर सड़ी वो न शहर में मुसलमान जो एकड़ो घर आ जे मुसलमान जे घर में रब जो कुरान पयो आ उन घर के बाए कुछ न कयो उन घर के बाए कुछ न कयो चौधारी त बाए घुमदी पीवते पर कुरान वारे जे घर में बाए न पियचे रब समझाए त जे जाए ते कुरान वाता ते बाए न इंदी पो मां तोखो तो पुछा कया जे जे सीने में कुरान वा उते बाए कीअं ईंदी घर में कुरान पियो आ त बाए नथी अचे सीने में हुंदो त बाए ईंदी अल्लाह सही सा समूरन के कुरान वारन सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए आमीन त चओ कुरान वारन जो वडो मकाम वडो कदर अल्लाह से शन तमा सा के कुरान वारन जो कदर नसीब फरमाए हाने मतो महीनो केड़ो तो अचे आवा पो रमजान शरीफ में हाफिज बेचारा खत्म करंदा न करदा न पो जेके हाफिज खत्म दा करन ये करोड़पति हुंदा गरीब जा बचड़ा मिस्कीन जा बचड़ा बीठा हुंदा मुसल्ले ते उन जे लटड़न ते दीद कंदे हालत ते दीद कंदे हवा उन जे हालत ते दीद कंदे पर पो भी असा छा पुछा कंदा से सही वडे जे नियत मां हाफिज के वगो दई सका तो पो मोजड़ो मुफ्ती हुजे तो जेका सिधी फतवा दे त लाए से यो वगो जको पातल दद बियो छो दे हवा लाए से वगो तू हिन सा हिसाब न कर तो सा हिसाब न कर आवा तू अल्लाह जे कुरान सा लेखो न कर हो तो सा ओ मुसलमान अल्लाह जे आडो हथरो खोले छे रब करीम रहमत वारो बरकत वारो दर तुझे लाए खोले छड़ींदो तवज्जा कर त मां गाल के थोड़ो अगते वधाया पोड़ो वेचारो तो चवे पुछा ता कर से दे त खबर तुझे घरवारी जो अमल केड़ो जे जे करे अल्लाह से तुझे घरवारी के महफूज करे छड़ियो चे तो हाजानी भी को नहीं उन टाइम ते जेके पोड़े जा लफ्ज हा जेके बेचारो अशीदारी वारो बुधाए पो चे पो हाजानी भी कोन हाफिजानी भी कोन आलमियानी भी कोन पर एकड़ी गाल जरूर हुई चे पो न सजी जिंदगी मुजो ऐब ढके छड़ियो या तो चवे सही ऐब किए ढके चवे तो जे टेम ते मुके माटन शादी कराई मां त लज जे करे के कोन पो बुधाया पर चवे पो त मां शादी जे लायक कोई न हुयो पुरानो दौर लज जो पुरानो दौर लज जो शनास जो मां नडन के एकड़ी गाल चवा तो वडेरा तू भी समझा जा अज कोर्ट फैसलो कयो अज कोर्ट जो फैसलो आयो तव जेकने को छोकरो के जी छोकरी भजाए कोर्ट में निकाह करे त मुकरर कयो आ जज उनके काबीनो 28 लाख दी गणो आवा गणो 28 जडे मना छोरो पिणस के भी खपाए मानस के भी खपाए जो छा आवा जने छोरो आके के खपाए न 28 लाख जो हिसाब जातो समझे हूं त बाबा लिखे दे 70.5 रुपया 30,000 20,000 पर जज चो नथा बण त रखे 28 लाख हाने पाणे छोरा नंबर भी ड्राइंदा सीमा भी मटाइंदा 28 भरे के हूं त पिण तो भरे न 5-6 लाख चटिया आवा वो तो भरे पो ओ यो बार इंदो वरी वडेरन जे मथो वडेरन जी मेड़ा मिंदा एलाद मिंतू हणा कन जोरा लोड़न वडेरा अल्लाह से असा ने जोरन के चला सही समझ नसीब फरमाए
वरी चवां तो हक सच अब्बा माइट वढे तो हे न अब्बा माइट वढे तो या सभई अचन था मौलवी चवन था बाग पई वारा जुतिय सुधो जन्नत में वेंदो भरे भरे परावा लोड़ा सोरी दावतो भले बेनों जा हक खाओ शोरन जा आशा मता थी वने विहावन में जानत झुमरी बंद न थन दोल बंद न थन पर आयो जन्नती पर मां त वरी ता सा हुज भी कंदुम गाल सिधिया मां इन जो न्यापो लिकाईंदम चा मां इन जो न्यापो अजो के जाते होया से ओ शरण जो गोटो पर इंडिया जो बाडरो ओ मां के जे काला चर आयो वायदे को पोड़ो हो चयो सारा छड़ो तो न तो घुमाए बाकी घणी तो करे माजे मां तो न माजे मां यार जो न्यापो दी हवा माजे मोट मिठड़ी मिठड़ी तकीर कोने मिठड़ो वायदो कोने मन रब के समझ दे आमीन ओ नौजवान ओ वडड़ो अर्दो तो कयो वनाव ए बढकन जो मां मिसाल पो देणो चाया चेबो जे टेम ते मां शादी कई मां त शादी जे लायक कोई न हुयो शादी जे चवे तो जे टेम ते मां शादी कई मां शादी जे लायक कोई न हुम हा पर हे जुमलो चयो तो वना ओ वडड़ो शादी पुट जो भी हकवा न्याणी जो भी हकवा अवा शादी ददा गलायो शादी पुट जो भी हकवा न्याणी जो हकवा मैटर एकड़ो अजीब जुमलो तो बुधा हिनने महीने जे अंदर मां ट्रे घोट डिठान नालो न खणदो मान जिनजी उम्र 70 को मथे आ हाने शादी कई दो उम्र घणी पर शादी पो जे कने 70 वारे के भी जरूरत है न वाग पई वारे छोरे 25 के जरूरत है ना हां तू भी करे दो छोरा वेठा थी दे अला छोरा हाथ दे मजा बुधनी तो यार डेरी के चवनी सजी रात वाली जहन्नम मजाब में गुजरे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि मुसलमान तवज्जा तकर जदो जे टेम ते मां शादी कई मां त शादी जेड़ो ही कोन हुयो शादी करण खां बाद में चए तो मां पंहिंजे घरवारी जे पेरन ते पटको लाए रखम छो त मां त हुन जी जवानी गारी चए तो रोई करे चयो मां अल्लाह जी बानी मां त तो सा वडो जुल्म कयो जे करे मां मिटन माटन के बुधाया हे मसलो न थिया मुजी जवानी त के भी कम जी नाए पर तुजी जवानी मां विनाए छरी चए तो क़यामत वारे ॾियारे अल्लाह जे साम्हूं मां केड़ो कंदो खणंद में चए तो रोई करे ते पटको रखियो मां जो मां माफ कर जे तो घरवारी भी मुझे ने को सालियो पटको खणी करे मुझे मथे ते रखी करे चे घबराए न जेड़ो भी अल्लाह घोट दिनो आ ओ मुके कबूल आ शो रिश्ता मथे थींदा जे घरवारे के चवे जे तलाक चवे तो तलाक दिया तू तो पंजे जिंदगी जो सोच चवे थी न तलाक अजावट मुसीबत ही आया ओ मुसलमानो तवज्जा कयो असा वट वडे में वडी मुसीबत तलाक जो रवाज थी पियो आ आवा बाबा इस्लाम छड़ो नमाज पढ़न जो नालो ना है इस्लाम फकत कलमे पढ़न जो नालो ना है ए जमण का वठी करे मरण त एक एक शे जी रहनुमाई तो करे उन शख्स चयो याद वो शख्स पोचवे मां घरवारी के चमे माफ कर जेका मुखो थी वई घरवारी थी चवे घबराए न मां त तो सा बदला घबराए न मां तो सा बदला जे किए बदला चवे से लिखियो मथे लिखल हो तो मां एतराज नथी कया जेको मुके घोट दिनो थे बिस्मिल्लाह जेको मुके घोट दिनो थे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर तवज्जा कर घरवारी समझाए सी पई बलाही थी दो दुनिया जे ववार जे लियासा तो के गुस्ल भी कणो पंदो तो के लटा भी तब्दील करणा पंदा बाकी जकरे मुखे दुनिया वारन पुछा कई भले केडा साल गुजरी वजन मिटन माटन जकरे पुछा कई तो के बाड़ा छो न ता थन उन जे घरवारी चुद तू घबरा जा न मां चोंद में बच्चो ॾियणो अल्लाह जे हथ में आ बच्चो ॾियणो अल्लाह जे हथ में आ ओ
उन पोड़े रोई करे चयो त केतरा साल मुसा गड्डो गुजारे पर यो मुजो ऐब बे के जाहिर हां चवे तो केडा साल मुझे घरवारी मुसा गड्डो गुजारिया कदे भी मुंह में गुंज को न विदई कदे भी ना शुक्री न कई त मुजो हेड़ो हाल छो थियो मां छाजे करे पंजी जवानी तबाह बर्बाद कई जे तो मां समझा तो मुझे घरवारी जो यो अमल खोड़या सजी जिंदगी मुजो ऐब ढकई रब न जे जिस्म के ढके छडियो आ हां अज अर्ज तो कया त बेजा ऐब ज़ाहिर फलाण जो पुट हेड़ो फलाण जो पुट हेड़ो फलाण जी न्याणी हेड़ी बाबा मुखो मुझे पुटन जी पुछा थींदी मुखो बेजे पुटन जी पुछा मुखो मुझे न्याणन जी पुछा थींदी बेजे न्याणन जी पुछा जे कदे बेजे लाए खड खोटींदे पो याद रख जाए सोना पांजो पाण खड में किरंदे